नाज़रीन इन वक्त असी मौजूद आहियूं रिपड़ी शहर में जिते गवर्नमेंट शहीद नसीम खर डिग्री कॉलेज रिपड़ी में जो है सो ये एक प्रोग्राम तालीमी मुनक़िद किया वियो है। कॉलेज स्टार्ट थियण ते इन वक्त हिते आयल जेके महिमान आहिनि ऐं कॉलेज जेका इंतज़ामिया आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहे इन हवाले सां छा था चवनि। हे इदारो हिन इलाइक़े जे नेमत खां घटि न आहे। हितां जो ईंदड़ नस्ल जेको आहे इंशाअल्लाह उहो कामयाबु थींदो ऐं आला उहिदनि ते फ़ाइज़ थींदो। तालीम ई असांजो जियापो आहे, तालीम ई असांजी तरक़ी आहे। सिंध जी बि पाकिस्तान जी बि तरक़ी आहे। गवर्नमेंट खां असांजी इहा गुज़ारिश आहे त जल्दी खां जल्दी इन जी SNE रिलीज़ कनि। का फैकल्टी खुटल आहे त उहा फैकल्टी पूरी कनि ऐं तव्हां जेकी असांजा नुमाइंदा आहियो उहो असांजी ज़ुबान आहियो, असांजे ख़्यालनि जो इज़हार तव्हां आला उहिदनि ताईं पहुचायो त अव्हांजी वॾी महिरबानी। कॉलेज खुलण वक़्तु तमामु पसमंदा हालत में हो, हालत ज़ार हुई, पर मूं हिमत न हारी छाकाणि त मूंखे ख़बर हुई त आस्ते आस्ते मंज़िल जी तरफ़ वधिबो ऐं मंज़िल खे पहुची वञिबो। सो ॾाढियूं ॾुखियाई पेश आयूं। का बेंच न हुई, न बिजली हुई, न पंहिंजो उस्ताद पहिरियों पूरा हुया। दाख़िला बि पाण पियो कयां, पढ़ायां बि पाण पियो, बेंचूं बि वठण पियो वञा। राति थी पई वञे, शाम ताईं ख़िदमतूं कंदे कंदे नेठि आस्ते आस्ते अॼु मूंखे इहा ख़ुशी आहे त उस्ताद बि पूरा करे वियो आहियां, कुझु फर्नीचर बि वठी वियो आहियां। बाक़ी अञा हिकिड़ी शइ जी ज़रूरत आहे, बिजली कान्हे, पखा कोन्हनि। हितां जा शागिर्द ग़रीब ज़रूरु आहिनि पर ज़हीन आहिनि। इन्हनि खे ख़ुदा ताला अहिड़ो इदारो दर ते ॾिनो आहे जो हू पढ़नि था, दिलचस्पीअ सां रोज़ अचनि था, छोकिरा अचनि था, छोकिरियूं अचनि थियूं ऐं बाक़ाइदे कॉलेज हली रहे। छोकिरनि खे ॾाढो शौक़ु आहे पढ़ण। अॼु बेहद ख़ुशीअ जो इज़हार थियो आहे। ईअं सम्झो हिकु असां पंहिंजे इलाइक़े जा माण्हू हिकिड़ो ईद जो ॾियारो था सम्झूं, छाकाणि त तवक खां वधीक हितां जी आम माण्हू, ग़रीब माण्हू जेको उनखे फ़ाइदो मिलंदो। ख़ासि तौर जेको हिते औरत जी तइलीम जी फीमेल एजुकेशन हुई उहा ॾाढी पोइ ते पियल हुई। हाणे एॾी ख़ुशी थी आहे हिते ॿुधी प्रिंसिपल साहिब जेके डिटेल में रिपोर्ट ॾिनी, हेतिरियूं नियाणियूं पढ़नि थियूं, हेतिरियूं उहा रेगुलर फैकल्टी पूरी थी चुकी आहे। ऐं असां ईअं सम्झो अॼु हिन खे हिकिड़ो ईद जो ॾींहुं सम्झी हुनखे सेलिब्रेट था कयूं। ऐं इन तवक सां त इलाइक़े जा माण्हू ऐं हितां जो MP असांखे अहिड़े ई नमूने सां जहिड़े नमूने सां हीअ शयूं मिलियूं आहिनि, इहा ई मोट मिलंदी। ऐं ईअं उन में इहा तवक था रखूं त असां एजुकेशन ते वधीक तवजह ॾींदा। सर हे हिकु बहिराड़ी इलाइक़ो आहे। जसलणो हिन इलाइक़े जे माण्हुनि खे जिन हिन कॉलेज खे हिते विकिरायो ऐं हिन में एडमिशन सच पुछो मां बि हिकु दो हिन इस कॉलेज में ईअं जस्ट आयो हुयुसि त 2 क्लास ॿारनि जा भरिया पिया, छोकिरा छोकिरियुनि जो। बेहद ख़ुशी थी जो हिन बहिराड़ी में हिकिड़ी कॉलेज शुरू थी वई। हिन इलाइक़े में जेकी बदअमनी आहे उनखे रोकण लाइ ही कोई ज़रियो हुयो जेको हिते हिकिड़ी डिग्री कॉलेज इंशाल्लाह हिते BSc MSc क्लास हलंदा। जहिड़ा जज़्बो प्रिंसिपाल जो आहे या हिन ॻोठाणनि जो आहे जो हिन इदारे खे हिकिड़ो बहितरीनु इदारो करण लाइ सभिनी जो हथ आहे। मूंखे उमेदु आहे त हे इदारो हिकिड़ो वॾो नालो रोशन कंदो। वसाइलनि जे अणहूंद जे बावजूद बि साईं हिमत न हारी ऐं महिनत कयईं। अॼु हिन कॉलेज में सुठी एनरोलमेंट आहे। असांजी सिंध जूं नियाणियूं, असांजा नौनिहाल बचड़ा हिन कॉलेज में तइलीम पिराइनि था ऐं इन्हनि खे ॾिसी करे ॾाढी दिलि ख़ुशि थिए थी। अॻिते जे लाइ असां कोशिशि कंदासीं त जेका बि साईं जन असांखे रिक्वायरमेंट ॿुधाईंदा असां उन रिक्वायरमेंट खे पूरे करण लाइ पंहिंजे तन मन सां कोशिशि कंदासीं ऐं इंशाअल्लाह ही कॉलेज कामयाबु थी वेंदी। हितों जे इलाइक़े वासियुनि लाइ हिकु वॾी गनीमत आहे। हिन जे क़ाइमु करण में हितां जे MPA नईम मोहम्मद खरल ऐं असांजे माना वारे उस्ताद नूरदीन जो तमामु वॾो किरदारु। इंशाअल्लाह हिन इदारे खे असां कामयाबु बणाए सुख जो साह खणंदा। असां पहिरियां इमेजिन न कयो थे त रिपड़ी में हिन तरीक़े जी कॉलेज खुलंदी जंहिंमें असीं BSc ताईं एजुकेशन में तालीम हासिलु करे सघंदासीं।
सो इन में आहे न सर रियाज़ मेमन साहब जी वॾी महिनत आहे, जंहिं फैकल्टी उस्तादनि जी पूरी कई आहे ऐं शागिर्द हिन मां फ़ाइदो वठी रहिया आहिनि। ऐं कॉलेज पहिरियां जेका हूंदी सर जन 0 खां स्टार्ट कयो आहे, हाणे कॉलेज अल्हम्दुलिल्लाह गंबट खिरपुर लेवल ते मशहूरु थी वई आहे। ऐं उमेदु आहे त शागिर्द सभु हिन मां फ़ाइदो वठंदा ऐं जेके असांखां बाद में जेके फर्स्ट ईयर इंटर में या वरी BSc पार्ट 1 पार्ट 2 में जेके शागिर्द दाख़िला वठंदा उहे बि हिन मां फ़ाइदो हासिलु कंदा ऐं सॼी सर माना सहूलियत हिन कॉलेज में हाणे मुहैया कई वई आहे। बिल्कुलु असीं हिन कॉलेज में तमामु घणा मुतमिन आहियूं जो असांजी तालीम जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो। असांखे तमामु उहे फैसिलिटीज़ ॾिनियूं वयूं जिन जी असांखे नीडेड हुई, उहे तमामु हर शइ हाणे असांखे पंहिंजा टीचर्स जेके असांजा इनकम्पलीट हुआ उहे कंप्लीट थी चुका आहिनि। हाणे असांजो मिशन इहो आहे त असीं जेको पंहिंजो असांजी ज़िंदगी जो गोल आहे असीं उन में कामयाबु थींदासीं ऐं असांखे पूरो भरोसो आहे। सो हीउ इदारो जेको आहे असांखे तमामु घणो सुठो लॻो आहे। सो साईं रियाज़ अहमद मेमन साहिब जन जी महिनतूं ऐं उन्हनि जे रंगलातो आहे जो असीं हिन कॉलेज में ऐं हिन प्रोग्राम में शामिलु थी पंहिंजे ज़बान सां कुझु अल्फाज़ ॻाल्हाए रहिया आहियूं। नवां जेको हिते प्रोग्राम में मौजूदु उस्तादनि ऐं तालीमी माहिरनि महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो चवणु आहे त बाराड़ी जे इलाइक़े में जेको दरिया जे कप ते ही कॉलेज हिकिड़ो तमामु सुठो सवणु आहे। हिते जेको तालीमी जेको रुझान आहे, टैलेंट आहे शागिर्दनि में, उहो बि तमामु घणो बहितरु आहे। ऐं कॉलेज में जेको आहे सो कुझु अञा सहूलियतुनि जी जेका खोट आहे उन्हनि इहो सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयो जल्द जेका आहे उहा खोट पूरी करे परेशानी ख़तमु कई वञे। कैमरामैन शफ़क़त अली ख्वाजा सां गॾु नियाज़ मोहम्मद ख्वाजा, टाइम न्यूज़ रिपड़ी।